अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह, एपिसोड नंबर 35। इन एपिसोड में अज पा मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह तेनियूं दुआऊं क़बूल थींदियूं वयूं, मुस्तजाब दावात हुआ, यानी जो दुआ घुरंदा हुआ अल्लाह ताला वो दुआ क़बूल कंदो हो। अॼु इन सिलसिले में इंशा अल्लाह अमुक वाक़िया आंखे सामा बयान करे में अचींदा। पहलो वाक़ियो ई है जे कच्छ जो राजा खेंगार जी उन ज़माने में हो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जे ख़िलाफ़ माण्हूं राजा के भड़कायो, कन भरियों, त राजा उन जी ॻाल्हि में अची करे अने ई ऑर्डर कयईं जे इन मौलवीअ के इन देश मां, इन मुल्क मां कढी ने पार करे छॾियो। हिकिड़ी तारीख़ निकी कयईं राजा ने मौलाना के ॿोलाए जे भुज अचो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी उन तारीख़ नूं पहिरियां हिकिड़ो ॾींहुं भुज के सामा रवाना थी विया। साथ में बेरा हाजी मलूक रवाणी या उन जा भाउ मियाँ जी मामंद हुआ। वो बयान कयईं था जे असीं वीकरी जी रण में पुगासीं त सांझी थी वई। रात असां इन ही रण में गुज़ारई। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह रात जो तहज्जुद जी नमाज ला करे उथिया ने अल्लाह ताला वटि दुआऊं करण लगा। उन दुआ में हिकिड़ी दुआ ये पण वई जे ए अल्लाह तो इन राजा जो मोह मूंखे न ॾेखारिजांइ। दुआ घुरिया, ए अल्लाह हिन राजा जो तूं मूंखे मोह पण न ॾेखारिजांइ। पोइ सुबुह जर थियो त उहो बयानु कई त मियाँ जी मामंद या हाजी मलूक जे असीं रवाना थियासीं। हलंदे 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 पुगासीं वॾे कंडे वटि। वॾो कंडो ये उहा जॻह हुई जंहिं जॻह ते अॼु पालारा जेल बणियो पियो आहे, इन खे वॾो कंडो चवाजे। हिते जर पुगासीं त ॾिठो जे माण्हू भुज में जा सुबुह जो वहेला मड़े पाछा आया पई। असां पुछो जे भाई मड़े पाछा को वरिया चो सुबुह जो वहेला। त उन चयो जे राजा जो को उनजो इंतकाल थी वियो, राजा गुज़ारे वियो, एतिरे लाइ करे अॼु भुज बंदि आहे। मौलाना जेको दुआ घुरिया हुआ जे अल्लाह हिन राजा जो मूंखे मोह पण तूं न ॾेखारिजांइ। जंहिं राजा मौलाना खे बुलायो अल्लाह ताला उनजो मोह पण मौलाना खे न ॾेखारे अने उहो राजा पिण दुनिया छॾे हलियो वियो। ईअं अल्लाह ताला मौलाना जी दुआ खे क़बूल कयईं। ॿियो वाक़ियो ईअं आहे जेको पहला पण सुवां जे लय वारे में जिते मौलाना जा ख़ानदान क़ौम जा माण्हू आबाद हुआ, उते अमुक जत आया हुआ। जत क़ौम जा माण्हू पिन जो मई काए करे इन इलाइक़े में लय वारे में हिते बरसाति ख़ासी थी वई ऐं चरे जो ख़ासो हो, पाणी पण ख़ासो हो। त जत क़ौम जा जेको माण्हू हिते आया त उन जे इलाइक़े में बरसाति कीअं थी वई त मौलाना जे गाम जे आजू बाजू में बरसाति ख़ासी थी वई। त जर हिते ई मई अकले आया काए आया त माण्हू हिते ना करे छॾियो हिते न चारजा, हिते पाणी न पीआरजा। त उहो जत जेको आहे उहो मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी वटि आया जी मौलाना ही माण्हू असांखे ना कयईं था, पाणी नथा पीआरण ॾियनि ने असांखे हिते माल चारे जी ना कयईं था। असांजी सीम में बरसाति न थिए, हिते असीं आया आहियूं। हाणे हिकिड़ी चिठी लिखी ॾियो इन माण्हूअ जे नाले जे असांखे ही पाणी पीआरण ॾिए। त मौलाना चयूं जे इन खे आउं चिठी लिखी ॾियां ने इहा मुंहिंजी ॻाल्हि मञे की न मञे तंहिंजी कोई गारंटी न आहे। त आउं अल्लाह ताला खे चिठी लिखी ॾियां थो ऐं मूंखे उमेद है जे अल्लाह ताला वटि जेको मुंहिंजी चिठी वेंदी इहा कॾहिं पण रद्द की न थींदी। त उन माण्हू चयो जे मौलाना अल्लाह ताला खे जी चिठी लिखी ॾियो त इन खां ख़ासी ॿई वस्तु कोन थी सघे थी। मौलाना चयो जे ऐं वञो आजे इलाइक़े के सामा ऐं जो माल हकले आजे ॻोठ के सामा रवाना थियो ऐं अल्लाह ताला वटि दुआ घुरां थो, अल्लाह ताला इनशा अल्लाह मींहुं वसाए विझंदो। उहो जेको खाना बदोश ने जेको उहो मालदारी आया हुआ, उहो पिन जो माल काए
मई हकले रवाना थिया पिन जे ॻोठ कसां मां। अञा ॻोठ के पुॻा की न हुआ, रस्ते में जो आहे त अल्लाह ताला भरपूर बरसात नाज़िल कयईं, ज़ोरदार मींहुं वसाए। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन एतिरी बरसात नाज़िल करे ॾिनई जो उन जे घर उन जे गाम में उन जे इलाइक़े में पाणीअ जो अने जानवरनि जे लाइ करे चरे जो मुकमल बंदोबस्तु थी वियो। इहो मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी दुआ जो असरु हो। ईअं जे हिकिड़े इंसान मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह के साम्हूं तकरार कयईं, बहस कयईं, वौद कयईं, त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी नाराज़ थी करे उनखे चयूं जे अखि फाटाई न करे वौद न कर। त हक़ीक़त में अहिड़ो थियो जे उन माण्हूअ जी अखि जेको वई पुठियां ठकारे निकिरी वई। त मौलाना जी दुआ ने पिट ॿ लॻंदी हुई। इन क़िस्म जा कई वाक़िया आहिनि जेको मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी दुआ जा क़बूल थिए जा दलीलूं आहिनि, जे मौलाना जेको दुआ घुरंदा हुआ अल्लाह ताला उहो दुआ क़बूल कंदो हो। तंहिंखां सवाइ हिकिड़ी मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी दुआ इहा पण हुई जे तौहीद जो जेको वणु पोखियल आहे, ई वणु आबाद रहे, ई वणु जेको नीरो रहे, ई सुके न, मुल्क में तौहीद बाक़ी रहे। तंहिं लाइ करे पण मौलाना दुआऊं घुरिया हुआ त अल्लाह ताला उन दुआ खे पण क़बूल कयईं जे जेको वणु तौहीद जो मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी पोखे विया, पुठियां अहिड़ा आलिम थिया, अहिड़ा माण्हू पैदा थिया जंहिं तौहीद जे वण खे बचायो, जीअं मौलाना अब्दुल्ला सुहेले वारा, मौलाना यूसुफ सौता भुज वारा, मौलाना अबू बकर रहमाबादी लुणीअ वारा, ई मणे आलिम हुआ। मौलाना मीर ख़ान मुतवा, मौलाना इनायतुल्ला, मौलाना अमानुल्ला, हाफ़िज़ मोहम्मद कासिम ने हाफ़िज़ कासिम मुतवा ने हाफ़िज़ कासिम सूमरो, इन अंदाज़ जा पंहिंजे कच्छ में घणा आलिम गुज़री विया जंहिं तौहीद लाइ करे क़ुर्बानियूं ॾिनियूं, तौहीद लाइ करे महिनतूं कयूं, तौहीद जे वण खे बचायो। ने अॼु पण अल्हम्दुलिल्लाह जेको हेॾी वॾी टीम आहे उलमा किराम जी कच्छ जे अंदरि, एतिरा वॾा आलिम आहिनि, एतिरा वधारे मौलवी आहिनि, कि तौहीद बचियो पियो आहे अने तौहीद जो वणु नीरो आहे। न त कई क़ौमूं तौहीद क़बूल कयूं थियूं, तौहीद में अचनि थियूं, पण उन जूं नस्लूं पुठियां जो तौहीद खे छॾे हली वञे थियूं। त कुला त उन खे संभाले वारो, सम्झाए वारो को माण्हू नथो वे, त उहो तौहीद मथ कढी लाहीनि था। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी दिलि जी दुआ जे तौहीद जो वणु आबाद रहे, ई बाक़ी रहे, अल्लाह ताला उहा दुआ पण क़बूल कयईं कि पंहिंजे इलाइक़े में एतिरा आलिम, एतिरा मौलवीअ ने मियां जी पैदा कयईं जेको तौहीद खे बचाए वेठा आहिनि। जमात आबाद आहे, हर जॻह मथे तौहीद जूं तवारूं आहिनि। ई पण मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी दुआनि जो असरु आहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।